जय झूलेलाल एंड ओम शांति। गणेश उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामना थी ॾियां। समाइण लाइ असांखे रखणो पवंदो दरियाई दिल, पोइ ई मिलंदा हीरा मोती उन जे गहराईअ में। गणपतिअ जी महिमा में ॻाईंदा आहियूं लंबोदर। उन जो मतिलबु आहे कि जीवन में शांती पूर्वक जहिड़ो आहे उनखे ईअं ई स्वीकार करणु यानी समाइण जी शक्ति जो प्रतीक आहे। जॾहिं कोई हर सुठाइयूं ऐं बुराइयुनि ॻाल्हियुनि खे समाए छॾींदो आहे तॾहिं चवंदा आहिनि हिन जो पेट वॾो आहे, यानी दरियाई दिल थी हर कंहिंजो राज़ पेट में ई रखणो आहे। इन करे जॾहिं केर बि सभिनी ॻाल्हियुनि खे समाईंदो आहे त चवंदा आहिनि हिन जो पेट वॾो आहे। इहा महिमा आहे वॾे पेट जी, जेको ॿियनि ॻाल्हियुनि खे ॿुधंदे बि ॿियनि सां वर्णन न कनि। असां जॾहिं कंहिं राज़ जी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं ऐं हू ॿियनि खे ॿुधाईंदो आहे त असां चवंदा आहियूं हिन जे पेट में त कुझु बि नथो रहे। ज्ञानवान इंसान जे साम्हूं नंढियूं वॾियूं मान अपमान, दुख सुख, निंदा उस्तति, जय पराजय, इहे सभई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। सभई मुसीबतूं परिस्थितियूं बि ईंदियूं आहिनि, पर हुन जे जीवन में समाइण जी शक्ति हूंदी आहे। पीसफुल लाइफ जा टे प्रिंसिपल आहिनि: अवॉइड, एडजस्ट ऐं अल्टर। अवॉइड करणो आहे फालतू ॻाल्हियुनि खे, जीवन में एडजस्ट करणो आहे ऐं अल्टर कंदो वञिजे। इन्हनि सां ई असां पंहिंजी घणी मुसीबतूं समस्याउनि जो समाधान सहजी खत्म करे सघंदा आहियूं। समाइण जी शक्ति सां गॾोगॾु असांखे फॉरगिव ऐं फॉरगेट बि करणो आहे। गुज़िरियल ॻाल्हियुनि खे भुलिजणो आहे ऐं ॿियनि खे माफ़ बि करणो आहे। कॾहिं कॾहिं असां माफ़ त करे सघंदा आहियूं पर भुलिजी न सघंदा आहियूं। उन जी ग़लतियुनि खे घड़ी घड़ी यादि कंदे अॼु बि दुखी थींदा आहियूं। ग़लती त हिकु पनो आहे पर रिश्ता त पूरो किताब आहे। ज़रूरत पवण ते उहा ग़लती रूपी पने खे फाड़जो पर पूरे किताब रूपी रिश्ता न फिटी कजो। रिश्ता त बेखुफ़ी निभाइणा आहिनि, जो इन करे असांखे ॿियनि खे माफ़ करे छॾिणो आहे। ईश्वर बि चवंदो आहे त सुम्हण खां पहिरीं सभिनी जे गुनाहनि खे माफ़ करे छॾ, सुबुह जो उथंदे पहिरीं मां तोखे माफ़ करे छॾींदसि। इन समाइण जी शक्ति खे असांखे धारण करणो आहे, सभिनी खे माफ़ करणो आहे ऐं उन जे ग़लतियूं भुलिजणियूं बि आहिनि ऐं अंदर में इन समाइण जी शक्तिअ खे वधाइणो बि आहे, जेके अॼु जे वक़्त में तमामु घणी ज़रूरत आहे। हिकु कलाकार तमामु सुंदर मूर्तियूं ठाहींदो आहे ऐं उन जी मूर्तियूं तमामु दूर दूर तक मशहूर हुयूं। हिकु भेरो हू राजा वटि हिकु जहिड़ियूं टे मूर्तियूं खणी आयो, जेके ॾिसण में ॿाहिरियां त हिकु जहिड़ियूं ई थोरो बि फ़र्क़ु न हो। तॾहिं बि हिकु मूर्तिअ जी क़ीमत 1000 रुपया हुई, ॿी मूर्तिअ जी 10,000 ऐं टीं जी 10 लख। राजन खे इन ते ॾाढो अचरज लॻो ऐं उन ऐलान कयो कि जेको बि हिन मूर्तियुनि जो भेदभाव मूंखे ॿुधाईंदो उनखे मां इनाम ॾींदसि। घणी माण्हू आया पर केर बि फ़र्क़ु न ॿुधाए सघिया, छो त टे मूर्तियूं त ॾिसण में साॻियूं हुयूं, साइज़ में बि साॻियूं हुयूं, कलर में बि साॻियूं। आख़िर हिकु ज्ञानी राज दरबार में आयो ऐं हुन टिनी खे ॾिठो त ॿाहिरियां तरफ़ त सभु कुझु हिकु जहिड़ो ई महसूस कयईं, पर पोइ उन ध्यान सां थोरो वधीक सोचण ते उनखे उन जे अंदरुनि चेंज खे सुञातो ऐं टिनी जी सही क़ीमत राजा खे ॿुधाई। तंहिंते राजा पुछियो त इहो कीअं भला? तॾहिं ज्ञानी राजा खे हथनि में हिकु नंढे तिनके जो पकड़ण लाइ चयो ऐं चयो त तव्हां प्रैक्टिकल अनुभव करियो। राजा इहो तिनको हिकु ढोल जे कन में विधो त इहो ॿिए कन मां ॿाहिरि निकिरी आयो। तंहिंते ज्ञानीअ चयो त हिन जी क़ीमत 1000 रुपया, छो त हीअ ढोल जेको बि हिकु कन मां ॿुधे थी ऐं ॿिए मां कढी थी छॾे। पोइ राजा ॿी ढोल जे कन में बि तिनको विधो त उहो बि कन मां वञी करे उन जे मुख मां निकितो ऐं ज्ञानीअ चयो त इन जी क़ीमत 10,000, छो त हीअ जेको बि ॿुधे थी उहो एज़ इट इज़ मुख मां चवे थी, पैरट वांगुरु। ऐं टीं ढोल में उन राजा जॾहिं तिनको विधो उहो त सॼो ई हुन जे पेट में समाइजी वियो। त ज्ञानीअ चयो हिन जी क़ीमत 10 लख, जो हीअ जेको बि ॿुधे थी उहो पंहिंजे जीवन में धारण थी करे। असां बि कॾहिं कॾहिं पंहिंजे जीवन में ईअं ई कंदा आहियूं। जॾहिं असां सत्संग बि ॿुधण वेंदा आहियूं त हिकु कन मां ॿुधी करे ॿिए मां त निकिरी वेंदो आहे ऐं के वरी सत्संग में जेको ॿुधंदा आहिनि त सम्झंदा आहिनि इहो मुंहिंजे लाइ
लाइ थोड़ी ई आहे, इहो त असांजे रिश्तेदारनि जे लाइ आहे। इन करे असां जेको ॿुधी उहो पैरट वांगुरु उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, पर पाण में न समायूं। पर ज्ञान समाइण माना ई पंहिंजे जीवन में धारण करणु, उन जो स्वरूप थियणु। हाणे अॼु असां पंहिंजो पाण खां पुछियूं कि मां कहिड़ी नंबर जी डॉल आहियां, या मूंखे कहिड़ी डॉल थियणो आहे, त मूंखे अहिड़ी टी डॉल यानी गुणवान थियणो आहे। अॼु असां सभई मिली करे इहो ई दृढ़ संकल्प कंदासीं त मूंखे बि अहिड़ी मूल्यवान, चैतन्यवान, गुणवान मूर्ति ठहिणो आहे। गुणनि खे धारण करणो आहे ऐं के विशेषताउनि खे बि पंहिंजे जीवन में आणणो आहे। इन खे ई समाइण जी शक्ति चइबो आहे। त इन ई संकल्प सां गॾु इन ते ध्यानु ॾींदासीं त वरी मिलंदासीं सुभाणे हिकु ॿई नए गणेश जी विशेषता सां। जय झूलेलाल ऐं ओम शांति।